forgetful, habitually late, easily bored, hasty, and out of control emotions. Many faces of adult ADHD. यानी सिंधी में ईअं चइजे भुलकड़, तकड़ो, जल्दी बोर थी वञे, जज़्बाती ऐं सदाईं लेट। कई चेहरा आहिनि एडल्ट ADHD जा। हाणे जीअं त मूं पहिरीं वीडियोज़ में ॿुधायो त ADHD हिकिड़ी बीमारी थींदी आहे जेका ॿारनि में नंढे हूंदे खां शुरू थींदी आहे, जंहिंखे ध्यानु न लॻणु ऐं फतके जी बीमारी बि चवंदा आहियूं असां। ॿारु फतकंदो आहे, हेॾो जो होॾे डुक ड्रोड़, चुप न विहंदी आहे ऐं ध्यानु न लॻंदो आहे हिकिड़ी शइ में, ॿिए शइ में, ॿिए में, टीह में। हाणे इहा जॾहिं वॾा थींदा आहिनि माण्हू तॾहिं जारी रहंदी आहे काफ़ी माण्हुनि में, ऐं जॾहिं जारी रहंदी आहे त उन जी शक्लियूं वरी ॿिए क़िस्म जूं थींदियूं आहिनि। हाणे इहे जेके अलामतूं ॿुधायूं मां, इहे घर कंहिं माण्हूअ में घणे मक़दार में हुजनि ऐं उन जी ज़िंदगी ते असरअंदाज़ थियनि ऐं नंढे हूंदे खां ई हुजनि त असां चवंदा आहियूं इनखे भई एडल्ट ADHD आहे। हाणे जीअं चयो भुलकड़, हाणे भुलकड़ यादाश्त जेका तमामु वॾी उमिरि में थींदी आहे, उहा त यादाश्त जी बीमारी हूंदी आहे, डिमेंशिया चवंदा आहियूं, उहा हिकिड़ी ॿी शइ आहे। पर कई माण्हू असां ॾिठा हूंदा असांजे इर्द गिर्द में जेके भुलकड़ हूंदा आहिनि। उहो अगरि कंहिं दुकान ते वेंदो शयूं वठण लाइ त उहा जेका लिस्ट हूंदी उहा विसारे वेंदो पहुचंदो दुकान ते, पर्स विसरी वेंदसि, गाॾीअ में चाॿियुनि जो छोलो अंदरि ई हूंदो, गाॾी बंदि करे छॾींदो पियो, घर जो दर बंदि करे छॾींदो, चाॿियूं अंदरि पई हूंदियूं, घरों वेंदो त शयूं जाम गुम कंदो, कॾहिं फ़ोन गुम करे ईंदो, कॾहिं चश्मो गुम करे ईंदो, कॾहिं पेन गुम करे ईंदो, यादि न पवंदसि किथे रखियूं शयूं मां उहे। साइंस ॾिठो आहे त अहिड़नि माण्हुनि खे ब्रेन में वर्किंग मेमोरी जो प्रॉब्लम हूंदो आहे, माना जेके ताज़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, जेके ताज़ा कम, उहे विसरी वेंदा आहिनि, पुराणियूं ॻाल्हियूं यादि हूंदियूं आहिनि। हाणे इन्हनि माण्हुनि में हिकिड़ो ॿियो बि मसइलो हूंदो आहे जेको चइबो आहे त इम्पेयर्ड परसिस्टेंट एट टास्क, माना उनजो अटेंशन जेको उनजो ध्यानु हूंदो आहे घणे अरसे ताईं कंहिं ॻाल्हि में लॻाए न सघंदा आहिनि। थोरी देरि लाइ उनजो ध्यानु लॻंदो, पर जेकॾहिं उनखे लंबे अरसे ताईं को ध्यानु लॻाइणो हूंदो उनखे ॾुखियाई थींदी आहे। यानी कोई लंबी का रिपोर्ट लिखणी हुजे, को एसे लिखिणो हुजे लंबो, उन में प्रॉब्लम थींदो। लंबी देरि लाइ वेहणो आहे, जीअं मिसाल 2 कलाक के मीटिंग में वेहणो आहे त उनखे फतको हूंदो, न वेही सघंदा 2 कलाक मीटिंग में। ऐं ख़ासि तौर अगरि बोरिंग ॻाल्हि हूंदी न, उन में ध्यानु ॾुखियो लॻंदो उनजो। हा, अगरि उन्हनि जे का इंट्रस्ट जी ॻाल्हि हुजे, जीअं मिसाल व्हाट्सअप ते वेठो आहे, का वीडियो ॾिसे थो 2 मिंटनि जी, जल्दी ख़तमु थींदी, उहे जाम ॾिसंदो, उन में वरी उनजो ध्यानु हटी न सघंदो। कलाकनि जा कलाक वेठो हूंदो, व्हाट्सअप ते वेठो हूंदो, यूट्यूब ते वेठो हूंदो, फेसबुक ते वेठो हूंदो, कलाकनि जा कलाक लॻी गुज़री वेंदा, ख़बर ई न पवंदी। माना ईअं सम्झो त उनखे इंगेजमेंट जो प्रॉब्लम हूंदो आहे, या त कुझु ॻाल्हियुनि ते ध्यानु लॻंदो ई कोन्हे, इंगेज ई न थींदा। कुझु ॻाल्हियुनि में वरी जेके लॻी वेंदा त अहिड़ा महू थी वेंदा, उन में वरी कढणु ॾुखियो थींदो उन्हनि खे। पोइ ज़ाहिर आहे लेट थी वेंदा, कंहिं ॻाल्हि में हलणो आहे, कंहिं दावत में वञिणो आहे, कंहिं शइ में वेठा आहिनि त तूं निकिरी न सघंदा, सदाईं लेट। ऐं उन्हनि में इहो हूंदो आहे हिकिड़ो ऑर्गनाइज़ेशन जो मसइलो हूंदो आहे, माना ऑर्गनाइज़ न करे सघंदा आहिनि शयुनि खे। जीअं प्लानिंग कबी आहे, ऑर्गनाइज़ कबी आहे। हाणे मूंखे अगरि दावत ते वञिणो आहे, 6 बजे दावत आहे, त हाणे मां जेको आहे ख़बर आहे कलाक जो पंधु आहे, त असां घटि देरि में देरि 5 बजे घरों निकिरूं असां। पर जॾहिं इहा ADHD जी तकलीफ़ हूंदी, हिकु त उनखे टाइम परसेप्शन न हूंदी आहे, हू अंदाज़ो उनजो टाइम जो सही न लॻंदो आहे। तयारु थियणो आहे त उनखे तयारु थियणो आहे, कलाक लॻंदो आहे तयारु थियण में, हू लॻंदो मां 15 मिंट में तयारु थियुसि, पर न लॻंदा 15 मिंट, वधीक टाइम लॻी वेंदो, पोइ लेट थी वेंदो। ऑफिस जी ॻाल्हि आहे, रोज़ जी ॻाल्हि आहे। ऑफिस अहिड़ा माण्हू वेंदा सदाईं लेट पुॼंदा, 5 मिंट, 10 मिंट, 15 मिंट लेट। भई छो लेट थी वई, रोज़ जो आहे ॻाल्हि, पर मूंखे टाइम खे हिकिड़ो अंदाज़ो सही न लॻंदो। ऐं ॿियो ऑर्गनाइज़ न हूंदा उहे, जीअं रखिबो आहे त भई ऑफिस वञिणो आहे, मां पंहिंजा कपिड़ा कढी रखां राति जो, अगरि मां लेट थो थी वञा, शयूं पंहिंजूं संभाले रखां, पंहिंजो लंच जेको आहे उहो ठाहे रखां। जेको असांजो ब्रेन जो अॻियों हिसो आहे प्री फ्रंटल कार्टेक्स, इन जो जेको कमु आहे
असांजो जीअं न एग्ज़िक्यूटिव जो कमु हूंदो आहे, जीअं बॉस जो कमु हूंदो आहे, इहो असांखे ॿुधाईंदो आहे त भई काई शइ प्लान कयो, हीअं प्लान कयो, पहिरियों हे कयो, पोइ हो कयो, पोइ टाइम हेतिरो रखियो हिन ॻाल्हि लाइ, ऐं हिन टाइम ते शुरू कयो कम खे। इहो सॼो प्लानिंग जो सेंटर आहे असांजो। उहो प्लानिंग जो सेंटर जेको आहे पुअरली कमु कंदो आहे, उहो सही कमु न कंदो आहे। त प्लानिंग सही न करे सघंदा आहिनि इहे माण्हू। पोइ माना प्लानिंग न त आख़िरी मिंट ते ॻाल्हि कंदा। इवन जेकॾहिं इंटरव्यू हूंदो या कोई का मीटिंग हूंदी, हुन लाइ पना तयारु करणा हूंदा, उहो आख़िरी राति ते उहो इवन वञण वक़्तु पिया लिखंदा, पना रहिजी वेंदा उन्हनि जा, अॻु में प्री प्लान न कंदा। हाणे उहा प्लानिंग जो मसइलो घर में बि हूंदो आहे। घर में जीअं प्लानिंग करे शयूं तरीक़े सां रखिजनि, जीअं वक़्त ते ॻोल्हणियूं पवनि त मिली सघनि उहे, पर ईअं न हूंदो। हुननि जूं शयूं जेके आहिनि, कपिड़ो किथे पियो हूंदो, पेन किथे पई हूंदी, कमिरो वञिबो त ईअं ॾिसी करे बसि लॻंदो त हाणे कीअं ॻोल्हबी का शइ। हुननि में हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि हूंदी आहे, जीअं चइबो आहे डे ड्रीमिंग कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ख़्यालनि में बि जेके वेठा हूंदा न, त बसि ईअं कलाकनि जा कलाक हली वेंदा, होॾनि जो होॾे, होॾनि जो होॾे। जेकॾहिं उहे कंहिं ॻाल्हि ते ध्यानु लॻाईंदा त जल्दी हटी वेंदो उनजो ध्यानु। जीअं मां पहिरियों ॿुधायो त हिक खां ॿी ॻाल्हि ते वेंदा, कमु शुरू कंदा किचन में, त हाणे किचन जो कमु शुरू करिणो आहे असांखे, रोटी ठाहिणी आहे। हाणे रोटी ठाहिणी आहे त यादि पवंदो त अटो जेको आहे ॿाहिरि पियो आहे मुंहिंजो ॿिए कमरे में, अटो खणणु वेंदो त उते जेको आहे ॾिसंदो त हे सॼा कम हेठि मथे उन्हनि ठाहिण ई लॻियल वेहंदो, त अटो हुते हो, हुते बाहि ॿरे थी पई, हुते ॻाल्हि विसिरी वेंदी। इन्हनि जेकॾहिं कंहिं औरत खे हूंदी त ॾिसंदो त चांहि रखी आहे त चांहि वही वेंदी, रोज़ पई चांहि वही वेंदी, छो त ध्यानु लही वेंदो, ॿिए ॻाल्हि में लॻी वेंदा। भाॼी रखी आहे त सड़ी वेंदी भाॼी, तरो लॻी वेंदो, छो त ॿिए कम में लॻी वेंदा, ॻाल्हि विसिरी वेंदी। हाणे कॾहिं कॾहिं थोरो थोरो त हर कंहिं सां थींदो आहे, पर इन जो मतिलबु जंहिं माण्हुनि सां सदाई इहे ॻाल्हियूं थियनि न, या घणेई क़दुरु थियनि न, पोइ लॻी वञे की भई मसइलो आहे इहो। हाणे इन्हनि मां कुझु माण्हू इहे हूंदा आहिनि जेके वरी उनखे नॉवल्टी घुरिजंदी आहे, थ्रिल सीकिंग हूंदा आहिनि। हर सदाई नई ॻाल्हि हुजे। हिकिड़ी पुराणी ॻाल्हि हूंदी न, जल्दी बोर थी वेंदा, चवंदा भई अलाए छो बोर थो थी वञा, बोर थो थी वञा। काई बि शुरू कंदा, वरी हिकिड़े जस्तजू सां का शइ शुरू कंदा, का ॻाल्हि शुरू कंदा, वरी जल्दी बोर थी वेंदा। जीअं मिसाल थ्रिल सीकिंग हूंदा आहिनि, कॾहिं जंप ॾींदा मथां, स्काई डाइविंग कंदा, ड्राइविंग कंदा त फास्ट ड्राइविंग कंदा, कुझु थ्रिल हुजे, कोई हिकिड़ो किक हुजे जेका। ॿी ॻाल्हि जेका उनमें थी सघे थी, उहा आहे तकिड़ा फ़ैसिला करणु। हुननि खे इहो मसइलो हूंदो आहे त उहो प्लानिंग न कंदा आहिनि, फ्यूचर खे कोन ॾिसंदा आहिनि। कोई बि ॻाल्हि थिए त उनखे सोचे सम्झी उनखां पोइ फ़ैसिलो कजे, न जल्दी फ़ैसिलो कंदा। पोइ उन तकड़नि फ़ैसिलनि में कॾहिं नुक़सान बि वॾा अची वेंदा आहिनि। को नओं बिज़नेस शुरू कंदा तकड़ में, बग़ैर सोचण जे त छा फ़ाइदा आहिनि, छा नुक़सान आहिनि। उनखे ॻाल्हाइण में बि तकड़ हूंदी आहे। इवन ॿ ॼणा पाण में ॻाल्हाईंदा त हिनखे ज़हन में ॻाल्हि ईंदी, तकड़ में ॿुधाए वठंदा, विच में टपो ॾींदा ॻाल्हाइण में, छो त हुननि खे जेको आहे चुप न ईंदी, अंदरि में सब्र न ईंदो। हाणे हुनजी ॿी मिसाल इहा आहे त उहे जेको ड्राइविंग कंदा, जेकॾहिं त ॾाढी फास्ट ड्राइविंग कंदा, ॿियनि खे कटींदा वेंदा, इन में एक्सीडेंट बि थी सघनि था उन्हनि खे। हाणे इन तकड़ जे करे कॾहिं कॾहिं माण्हू जेको आहे केयरलेस मिस्टेक कंदा आहिनि। माना ख़बर बि हूंदी आहे उन्हनि खे, पर तकड़ में पूरो करिणो आहे। अगरि कोई सवालनामो हूंदो त तकड़ में पूरो कंदा, पोइ 2 सुवाल पोइ रहिजी वेंदा करण ई। या जेको आहे मथां जेको आहे नालो लिखणु विसिरी वेंदो, नालो लिखी आहे मथां, या सीट नंबर लिखणु विसिरी वेंदो, तकड़ सिर्फ़ु हूंदी। या अगरि जॾहिं शॉपिंग करणु वेंदा, उते बि जेको आहे जल्दी ख़र्चु करे ईंदा, सोचींदा कोन त अॻिते छा थींदो, का क्लीयरेंस सेल लॻंदी त जाम पैसा ख़र्चु करे ईंदा वञी। या वरी जेको आहे को फ्लाइट जी टिकेट का सस्ती आहे त कर बुक फ्लाइट, इहा ख़बर न आहे त वेकेशन जी मोकल ऑफिस में मिलंदी या न मिलंदी, हाली त बुक करे ॾिजे, लाइ ॾिए, लतीफ़ चए जेको थियो पोइ ॾिसंदासीं। उनखे पंहिंजे जज़्बात ते कंट्रोल बि घटि हूंदो आहे। माना हिकिड़ी शइ सोच ईंदी त कंट्रोल करिजे, रोके सघिजे न। वात में का शइ आई, ॿिए खे चई ॾींदा। कॾहिं कॾहिं कावड़ में कंहिंखे को ग़लति लफ़्ज़ चई ॾींदा, उन सां तालुकात ॾाढा ख़राबु थी वेंदा आहिनि। पोइ सोचींदा पिया आहिनि अलाए छो मां रोके न सघां, वात में का लफ़्ज़ अचे थी, फिल्टर ई कोन्हे। कॾहिं कॾहिं इन जे जेको आहे इम्पल्स कंट्रोल जेको पुअर हूंदो आहे, जेको पाण ते कंट्रोल न करे सघंदा आहिनि, उन करे कॾहिं कॾहिं कंहिं ग़लति सोबत में हली वेंदा, पोइ कॾहिं नशनि में हली वेंदा, नशा शुरू करे छॾंदा। ॿियो हिननि में हिकिड़ो इहो हूंदो आहे त सुस्ती, काहली। माना अहिड़ो कमु जेको जल्दी जंहिं मां रिवार्ड न मिले, जल्दी जंहिं मां नतीजो न मिले, उन में सुस्ती थींदी आहे इन्हनि खे। सोचींदा मूंखे एक्सरसाइज़ शुरू करणी आहे, हा सुभाणे शुरू कंदुसि, ॿिए ॾींहुं शुरू कंदुसि, सुस्ती। सोचींदा मूंखे डाइटिंग शुरू करणी आहे, प्लानिंग वॾी हूंदी, पोइ सुस्ती उहा थी न सघंदी।
ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेका थींदी आहे अहिड़नि माण्हुनि में थी सघे थी जेका उहा इहा हूंदी आहे त हू ॾाढा फतको हूंदो आहे उनखे वेठा हूंदा त चुप न हूंदो आहे कोई चुरंदा के जेको आहे पिया जंग लोॾाईंदा के पंहिंजा हथ पिया लोॾाईंदा के वेठा हूंदा त हुते हथु हणंदा हिते हणंदा तव्हां ॾिसंदव न वेठा हूंदा चुप न वेठा हूंदा ॿियो न त अॼुकल्ह फ़ोन आहे हथ में फ़ोन खे फेराईंदा वरी फ़ोन खे पिया फेराईंदा माना फतको हूंदो आहे हथनि में हाणे वॾी उमिरि में इहो फतको घटिजी वेंदो आहे पर पोइ बि तव्हां ॾिसी सघो था हाणे अगरि कंहिं माण्हू में सिर्फ़ु हिकु या ॿ अलामतूं हुजनि जीअं मिसाल सदाईं को लेट हुजे उन जा ॿिया सबब थी सघनि था मुंहिंजे ॿियनि वीडियोज़ में ॿुधायो आहे त अगरि इहो टेट हुजे कंहिंमें हिकिड़ो या ॿ त उहे कंहिं तरीक़नि सां पाण खे चेंज करे सघनि था उहे मुंहिंजूं ॿियूं वीडियो आहिनि उन ते त कीअं पाण खे सेट कनि त जीअं उहा आदत उन्हनि जी कंट्रोल में अचे पर जेकॾहिं कंहिं माण्हू में घणियूं अलामतूं गॾु हुजनि इहे लेट बि थींदो हुजे घर में बि सामान हेठि मथे पिया हुजनि शयूं बि विसिरी वञनि तकड़ बि करे ऐं जेकॾहिं अटेंशन कंहिं ॻाल्हि ते ध्यानु न लॻाए सघे लंबे अरसे ताईं सभु जॾहिं घणियूं अलामतूं जॾहिं गॾु हुजनि न पोइ सम्झे त हिनखे एडल्ट ADHD आहे हाणे इहा जेका बीमारी आहे इहा 100 मां 4 वॾनि माण्हुनि खे थी सघे थी ॿार हुजे त 100 मां 8 ॿारनि खे थी सघे थी हीअ बीमारी ऐं मर्दनि खे 3 गुना ज़्यादा थी सघे थी हीअ औरतुनि जे बनस्बत औरतुनि में घणा अटेंशन जा प्रॉब्लम घणा हूंदा आहिनि फोकस जा मसइला ध्यानु लॻाइण जा पंहिंजो पाण ख़्यालनि में गुमसुम लॻो पियो हूंदो इहे घणा हूंदा आहिनि मर्दनि में वरी इम्पल्सिविटी घणी हूंदी आहे तकड़ा फ़ैसिला करणु इहे घणा थी सघनि था पर ॿई थी सघनि था हाणे 80% माण्हुनि में इहा हेरिडिटी हूंदी आहे ख़ानदान में हूंदी आहे ॾिसंदव न हुनजे पीउ खे या माउ खे बि ईअं ॻाल्हि हूंदी उहो बि जेको तकड़ फ़ैसिला कंदो था या जज़्बाती हूंदो चवंदा पीउ बि हुन वॾो जज़्बाती हुयो अॻे त हाणे इन्हनि शयुनि जो सुञाणप बि न हूंदी इलाज बि न हूंदो ॾिसिजे त अगरि इहे अलामतूं उन माण्हूअ ते को असरु कनि थियूं पियूं तकलीफ़ ॾियनि थियूं ज़िंदगी जा मसइला पैदा कनि थियूं रिश्तनि में मसइला पैदा कनि थियूं त भई हाणे इलाज जी ज़रूरत आहे हे कोई ई माण्हू पाण नथो करे हे ब्रेन जो हिकु जेको वायरिंग सिस्टम आहे नंढे हूंदे खां उहा ई वायरिंग उनजी अहिड़ी थियल आहे उनजी डिले हूंदी आहे मैच्यूरेशन में ऐं ॾिठो वियो आहे त ब्रेन में कुझु केमिकल्स हूंदा आहिनि नार एपिनेफ्रिन डोपामिन इम्बैलेंस हूंदो आहे उनजे करे हूंदो आहे हाणे जो इलाजु कीअं थींदो ऐं इलाजु हिकु त दवाउनि सां थींदो आहे जेको मूं ॿुधायो त ब्रेन में जेके केमिकल्स जी जेका बैलेंस थोरो अप एंड डाउन हूंदो आहे उन्हनि खे दवाऊं ठीकु कंदियूं आहिनि जीअं नार एपिनेफ्रिन लेवल खे ठीकु कंदियूं आहिनि स्टिमुलेंट ऐं नॉन स्टिमुलेंट क़िस्म जूं दवाऊं हूंदियूं आहिनि हिन में ॿियो हूंदो आहे तौरु तरीक़ा त जीअं मिसाल सदाईं लेट थो वञे त उनखे कीअं ठीकु कजे उन लाइ ॿियूं वीडियोज़ मुंहिंजो रखियल आहिनि त उन ते कीअं माण्हू ठीकु करे पाण खे या जेकॾहिं यादाश्त विसरी थी वञे त भुलकड़ आहे त कीअं ठीकु कजे उन लाइ ॿियूं वीडियोज़ मुंहिंजो रखियल आहिनि पर जीअं मूं ॿुधायो त इहे अलामतूं अगरि घणे क़दुरु कंहिं माण्हू में हुजनि त पोइ इहा बीमारी हूंदी आहे अगरि छॾे हिकु या ॿ शयूं हुजनि छड़ो भुलकड़ हुजे या छड़ो जेको आहे लेट हुजे त इहा बीमारी न आहे पोइ हुनजी जो इहा आदत आहे हिनजी उनखे आदत कीअं ठीकु कजे जो उहो ॿियनि वीडियोज़ में मुंहिंजो ॿुधायल आहे हाणे हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे उनखे लाइक कयो घणे या घणो शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो महिरबानी तव्हांजी